सर ट्राई हो चुका बिल्कुल सही है। हाँ बटन दबाई बदल दे पिया हल्दे में मतलब हाँ सेकंड हल्दे में ये अपना असली गोठ किथे अंग्रेज वाले दौर च आखिंदे नो इदा पहली दे पर को गोठा उथे रहंदे गोठ के नहीं असां याद के नहीं हां अना गए पर इमाम बख्श कासिम फकीर जी का दावत इते की वायदे थी हुई आगे ये बच गया भला जो कासिम फकीर दी दावत थी जगह पहली ज जगह के को जमड़ाऊ दी खाटी चा कीती ने उन्हीं दे बारे थोड़ी बुधायो या खाटी जा काट के दिया ने ये को आगे पीछे बाजा ए जमड़ो में जोना सही खुले हाँ हाँ खुले हां हाँ लुकमान फकीर सिंह नाना कासम ईशान दावत करनी हुए पैसा भी ना हुए भले सिराकी बता हां हां ठीक है सिराकी पैसो बनाओ जो थोड़ा गाँव छाकर लुकमान फकीर आओ देखा बोलो खैर जमड़ा जी खाटी खड़े भाई इतनी ताकिया तो केर मानू खणे कौन तो सखता उन्हीं खाटी दे बन के पैसा बनदा पठान जो ठेकेदार पठान वियो खाटी को असांखे दे ऐं खणंदा हुजे आओ असां पैसा दे ईश्वर दावत करे पोइ खाटी खणी पोइ ॿाहिरि निकिरंदासीं हुन पैसा ॾिना हाणे खाटी थी वई पैसे के पीछे बाजा के गंगा संजय खाटी बोले दावत कई आहे पंहिंजो मां दुआ थो कयां लिखा पोइ खाटी न खणंदा उहा दुआ थी उहा दावत खाटी खणी कयो अॻे वक़्तु वारी हिन भले पीछे कोट धंधी वारे जी ॻाल्हि आहे या कोट धणी बादशाह जे वारे जी ज़माने जी ॻाल्हि आहे छो त ही जेको हा उन जॾहिं जमड़ो बि खणियो अञा जमड़ो पुराणो आहे भले 30 में जमड़ो खयो चो थोरो अंदाज़ो मतलब केतिरा पैसा वतो हुन ज़माने जा भला यो अंदाज़ा है कि यो कितने पैसे गिंदे थे कि ये अपनी 500 500 जो 500 मां खाटी अच्छा। हाँ अच्छा संगेरा बोल 2.5 रुपया मन में चावल हाँ 2.5 रुपया मन सही दादी अच्छा पर 500 तो वॾो पैसो आहे उन पैसो अॻुवाट वठी वरी वाइदो पको त दावत कंदासूं पोइ कमु करे तोखे खाटी खणी ॾींदासीं हा ये पोइ कम जी पूरो कयूं शाबाश अच्छा हाँ 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 इन खाटी जी भला केड़े केड़े अपने मानू है जे खाटी चाती खाटी ये अपना पढ़ा है ना हाँ ये संजानी देखे हूँ हाँ हाँ साले मुझसे खाटी जाती जाले मूर्ति साइन मुझसे गड्डी खाटी खणी वगे सा तगारी होनो मसे de मिट्टी खणी मसे उछली ना तगारी होनो तगारा हूंदा या खारा खारा हूंदा खारा मथे हाँ ये मसे de खणी काटियो उछली ना हाँ गाके बोलंगा दे मल खाटी माई जेको जने लपो ही ना लगे ना लपो वही आना दे वारी में बोल लगे दुआ दुआ माना पट पो नरम थी वियो जेके खाटी पे कयूं बद पट्टी दुखी आ हूं को खणे ही कोन आसान थी वई रखा गई ना हाँ खणे ही कोन उन को तो ना ए दियो हाणे खान फकीर बारे में थोड़ो खान जे पीर नालो चओ मां जो नालो ई खानदान पुछी पो ते अजावड़ो खान मोहम्मद फकीर जेको आ पाड़ो नालो वो गिरफ्तार थिया किथां गिरफ्तार थिया खान फकीर गाल कजी बने हिया को दो भले भले न हिंजे भले करे छो हुकूमत जो दो को ओ हिंजे दो कोनी भला जो सब भलाई आ ये अपने हाथ जे ये जगह है अपने हाथ जी भी कौन करा तो पीछे में दुश्मन हो हां कतेरी साहब हां अभी जो भी साहब हो हां दुश्मन हो तो ये सब जो है खत्म करना और बंगले से सूर्य बाजा कुछ ही जो बैठा मामे माँ बच्चे कहीं कसम और माँ बाप 3 जवान वशिया और एक बेगा उत्तम हो जाए रात रात से वो छोड़े पाँच कुछ ही बैठा है रे जहाज है ना पाँच
4-5 टोलियूं वठी आयो हाँ पर पीसे सूर बादशाह क़बूल कोन कयो पोइ सॼो जवान खान मोहम्मद सरदार राणा मरी राणा मरी 3 जवान वठी आयो खान मोहम्मद सोबदार ऐं राणो मरी हाँ घणे मगले हाँ जी हाणे चलो 3 जवान वठी आयो जी सर जंहिं मां होटल वन आया पाण सूर बादशाह जो हे किथां मां अची वियो तोखे कांटो लॻो न हाँ त ही कम वारा आहिनि हा हिकु हे तोखे किथां मां अची विया पंहिंजो वकील सिग्नेचर वठंदो त जवान मथां चयो कि ॿिया 2 सिर क़ुर्बान आहिनि भला त्योहार आया सखर जे शहर में उते अहमद आराधनी नालो होसि हुनजो नालो हो अहमद आराधनी अहमद आलादीन हा पोइ चयूं त हाणे साइड कयूं हुन वटि आया ख़बर घणा ई कमु कंदासूं हुन ॾाढी असांजी वॾा वॾा सखर ईटाऊं बि खुटाए विया आहिनि बचियल ई कोन ख़बर आहे त जवान असां सुबुह जो बि हयाती हूंदासीं ख़बर न ॾींदा अलाह त्योहार वॾी हथियार कोन हुआ जी कुआरियूं हुयूं हाँ वेश कारो कयूं रूप मटायूं ऐं कुआरियूं हिते ॾिनो वरी बगल में हणी हलियूं अॻियां छा ते पारो हो साईं मुरी साईं जा कारो वेस हो न या मुरी कोन आहिनि वरी ॿियो ॿिए खे उहो ॿुधायो टियों पारे ते ॾिसो ॾंदनि में छा ॾिनो जोड़ कयो हिकु वॾे नौकर खे ॿारनि सां ॿारनि जे लाइ ॿ जवान जेके घटी आहे शादी हीअ चूं हो न त हिकिड़ी ॿ जवान हिकिड़ी घटी में अची वियो आहे हाणे खान मां त बची ॿी घटी में अची वियो उहो जेका ॿी घटी आहे उहा अॻियां फुटी वई घटी सोड़ी थी वई बंदि थी वई फुटी वई न अॻियां पोयां वारो बि लॻल हो पोइ उन फटी खे ढले वठूं सखर में सखर पोइ ढले वठूं हू बचे निकिरी विया पोइ पीसे ॿार पंहिंजो बकी छुटण खां वॾो जो छुटियो मां सोन में तोड़े छॾाया सूर बादशाह चयो मां सोन में तोड़े ॾियां पोइ साईं जो चवां चऊं मुड़ी पचे छॾियो आहियां बयान में हीअं चवे हा बयान में ही चवे हाँ पचे छॾियो मुड़ी राति करणु असांजी हो कोन हाँ पोइ मारियो कुचऊं पोइ खली हो वरिया बचत ही खली हो हाँ 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 सुञाणप हाणे सदाईं शेख उन जो संजरानी आहे ॿियो कमांडो पुटु आहे खाइणु नालो अथसि उन खां पोइ अची मूंखे मालकुल शुरू थी सची कर जो मक़सदु आहे सची करे रुगो पीसाब जो मुरी सदाए केस पीसाब ते विया मुरी साईं जो आहियां पोइ फतवा अची वई फांसी फतवा जी हिन में हैदराबाद सेंट्रल जेल में हो मां बि हिकिड़ो माउ पीउ खे हिकिड़ो उते मां वटि लाश वठण लाइ ॿियो फ़क़ीर झड़ियल आहे पीउ जेल में हो पीउ जेल में हुन और वक़्तु खान में फ़क़ीर जो तलब फ़क़ीर कमान जो पीउ हाँ उहो बि हिकिड़ो पोइ मां खे चयोमांसि मुंहिंजो मौजूदु ताईं सेरा चइजां रोई या मातम करी पोइ मूंखे हिते छॾे वई पोइ असांखे हा छा खाचनार कुझु पोइ अछे मां चई लाश राछाऊं पोइ त फ़क़ीर लाश वठण केरु केरु विया हिकिड़ो कादर वरी जी ऐं मां चयूं हाणे यादि कोन्हे मूंखे पोइ कादर संजानी हो हा हाँ ऐं वालिदा माई माइकीस हाँ माइकी ठीकु हा पोइ
और हिते ख़ासि को सरगो आई बिटू जो बिट्टू फकीर भॻल गाज़ी को गाजी हो हाँ न कहिड़ी सवारी ते आया की थोरो पुछी दे उते गाड़ी ते खणी आया पोइ उते 8 मील ते गाड़ी में खणी आया हम सां गाड़ी खणी आया हाँ पोइ अॻिते अॻिते खटंदे खटंदो वाच न पोइ रस्ता हां पोइ असांखे हिते आया इहा असांखे यादि कई आहे चिठी पोइ फ़कीर भॻल घणा माण्हू फ़कीर जी मुक़ाम में गॾिया असली छोकिरे जी तरह वञूं तव्हां पाण ही पाण उते हो हा असां पाण पंहिंजे कन अखिए तो ॾिठो अखियुनि जो पोइ असांखे तव्हां हुते वियासीं असांजो होली मोहम्मद हुते पंहिंजो जो पीउ हाँ पोइ मुक़ाम ते हुनखे लास्ट मिशियो न इहा मूंखे यादि कई आहे अॼो बि मुंहुं खोलियो न खानो फ़कीर शहीद ते मिठियूं ॾिनई हा मुक़ाम ते मुक़ाम ते राणे फ़कीर मुक़ाम ते हा हा राणे हिते फ़कीर रखिया पोइ फ़कीर खे लास्ट ते मिशियो ॾियूं आहिनि फ़कीर गाॾी जेके भॻल हुआ न उहे फ़कीर राति जो निराज कयो राति जो हा पोइ छो जो फ़कीर भॻल बि आया न हा और गाजी जी गॾा ख़बर पई तई फ़कीर हा पोइ असांखे तव्हां हुते फ़कीर मिशियो ॾियो या मूंखे चिठी यादि कई आहे ऐं पोइ सहरा हुनजी वालिदा ॿधल हुई एपी सहरा वाक़ई ॻायूं हुयो की ख़ुशी जो अंदाज़ न इहो चवंदा चवंदा उज़र खां ई क़बूल कोन कयूं कि उज़र खां ई क़बूल कोन कयूं चयूं त या सहरा चयूं त असांजो जेको आहे ख़ान मोहम्मद जेको आहे माना सेज ते चढ़ियो आहे हा उन जनाज़े जे पोयां ईअं सहरा ॻाईंदियूं औरतूं आयूं हा राति जो निराज कयो राति जो निराज कई ऐं ॿियो कहिड़ी ॻाल्हि कयां कासिम बची मुंहिंजो नानो हो कासिम फ़कीर जो नालो पोइ जेल मां खीचिया वारा हुआ लोड़े ते पोइ जे कासिम बची पियो अचे त सॼो लोड़ो फ़कीर मिलण लाइ ते दरवाज़ो अंदरि टिपिया बिलावल फ़कीर जो घर कहिड़ो वसाण जो बिलावल वसाण पोइ वसाण हां हू बिलावल जी 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 ये वाढने ॻोठ हुन पासे वेठल हो हा हा उन बि वॾो नालो हो बिलावल फ़कीर जो घर के अॻु में उते हलो उते वञी फ़कीर भलो फ़कीर सिज अहिड़ो बिलावल बिलावल पाण कोन हो हुन वक़्तु उते कोन हो उहो जो सेज अहिड़ो घणा ॾींहं जी ॻाल्हि आहे उहो सेज अहिड़ो बिलावल हा सेज अहिड़ो और असांखे पासे कयूं थोरो जो सम्झो उहो शहीद थियो की शहीद थियो सेज चढ़े बिलावल वसाण न तोसां कहंदे वारिया कनि त उते बिलावल दे बिलावल किनी के न उते ईअं न उते गुलाब जा अज़ीज़ हुआ अज़ीज़ हुआ अज़ीज़ हुआ हिकिड़ी माई धीउ हुई ऐं न्याणो हो पुटु पुटु कोन हो बिलावल फ़कीर खे हो त बि उते उते न कोन वाक़ई बिलावल खे पुटु हो बि कोन हा पोइ फ़कीर पासे पढ़ी पढ़ी वरी सॼी जमात हली फ़कीर जे घर उहा अॻे हुआ न संजराणी उते हा हा जी जी नानी उते हुई हाँ पोइ आया उते यादि रखी दुआ घुरियो चोर घुरी आई हा गॾु नानी वञी भाकुर विधो थधो साथ भॼई हिकिड़ो हो न हा ईअं हवा हवा न हवा हूं ॾाढी न कंहिंजी दुआ सां मुंहिंजो ऐं तूं वरी गम थी करी पोइ दुआ करी ऐं साईं रज़ा जी रज़ा जी मूंखे न ॾियो मूंखे मुबारक ॾियो पोइ जेको माण्हू ईंदो फातिहा पढ़ण साईं तोखे मुबारक ॾियो पोइ जेको ईंदो उन्हनि ते जो इहो लोड़े में बीमार थियो उते गुज़ारे वियो नालो कासिम फ़कीर उते गुज़ारे वियो उते गुज़ारे रहो तकलीफ़ माण्हू साईं भाई जोई त तूं ॻिया हुई जोई हा उन टाइम ते हा अच्छा असांजे खिपरे लोड़े ते अच्छा पास घुरिजो असांखे पास मिली कोन सही पोइ मथां नानो गुज़ारे वियो सही पोइ मेमरी घर पास में पोइ असीं चयो जोड़ी गुज़ारे वियो तंहिंखां पोइ अच्छा तंहिंखां पोइ पोइ जेॾीमहिल जन्नत में जमात निकिती न जेॾीमहिल डिपची जो इहो हाणे वॾो ऐं मूंखे चयो उहे पास ॾियां हा ऐं लाश ॻोठ खणी वञो आहे डिपटी जो हा सही ऐं लाश ॻोठ खणी वञो आहे पर जेको नसीब उते भलो हा किथे आहे कासिम फ़कीर जे पीउ जो नालो पुछो ऐं वालिदा जो नालो पुछो कासिम फ़कीर ते भला पीउ जा नाला कया
अम्मा अम्मा वालिदा कासिम फकीर जी वाला अम्मा ना नाला वालिदा ना हाणे मां वटि पुछी अम्माउनि खे सभु चवंदा मूंखे कोन आहे अच्छा हा साईं ऐं फकीर इमाम वाला जेको थिया गादी थिया हा इमाम फ़कीर शहीद थिया वली महिरबानी कराया वली महिरबानी हीर जी स्टेशन आहे थोरे खां अॻियां हा पोइ उते सॼे सां भई अली मोहम्मद महर उते इहो फ़कीर घुरायो उते इहो गरमाया पोइ जो वियो उते जो वियो त पोइ फ़कीर कोरी जो नालो फ़कीर मोहम्मद हुसैन ॿार कढी चई साईं असांखे भला वॾे मां सुबुह जी धप अचे अच्छा फ़कीर मोहम्मद हुसैन जी छोकिरी हुन घर में हुई चई न साईं हे कीअं थींदो बसि आयो आयो चालीस जे बाक़ी छॾे हीअं होटल मां या ॿियो आहे उतां उतां सॼे पुलिस खे टेलीफोन कई तव्हां तयारु रहो पोइ वियो सॼे सां माइनि खे कपिड़ा धोता जी सर जंबो हा कपिड़ा बि धोता त छा खुई हिकिड़ी गाॾी ॿी गाॾी त फ़कीर हैरान त रही अलाए छा हो चई गाॾी हिकिड़ी आहे ॿी गाॾी आई आहे केरु आहे फ़कीर ॿार पुलिस घेरो थी वियो चई जानी अची वियो अलाह सुमन हा अॻियां वाटर हुन असर ऐं हुन मां मोचाणी वई हुई हेॾा जो ॾेखारो फ़कीर हुन सां पहिरें 10 में 4 5 शहीद थी वियो फ़कीर मां बची गोली लॻी टंग में टंग में तयारी वरितल कोन्हे न उहो बची वियो हा ॿिया खणी आया सभु पोइ फ़कीर चङो भलो थियो टंग पोइ वरी वॾो पीसा बि ख़लीफ़ो आई सची ॻाल्हि त मिल्कियत का दुनिया का ॿी ॾे आयो कासिम जो पीउ आहे हैदराबाद जी ॻाल्हि थो कयां त उहो हिन सची कराईंदो हा आयो बाक़ी सरकार बना मां बि आहे ऐं मिल्कियत को वसीलो को हुजे पोइ सची करे ॾे त हिन करे ऐं अमुक शइ वई पियो करे अब्बा आई ॾे हा अब्बा आई ॾे हा ॿियो सिंधी बि छो हा सिंधी कमाणी पुलिस जो पोड़ो पुछे कोन पोड़ो दॿाए वियो इशारनि में सम्झाइसि पियो दॿाए वियो पोइ ॿी जॻह बम खे करोड़ खां फ़कीर मोहम्मद जो मौत आहे उन सां न उन करे शहीद थिया अलाह सुमन हिकिड़ो मुंहुं जो मौत जेको आहे फांसी हुअं ॾींदा पर टंग भॻल न अची करे गले में फांसी ॾींदा ख़ुशी थी पाण वञी तख़्त ते चढ़ा तख़्ते ते मूंखे खणी वठी ॾींदा अलाह सुमन हा पोइ फ़कीर फांसी फतवा अची वई जी उते अची वई चयो केसर जांग सोचो केसर जांग ॿुधो होसीं गुंडण वारो हा अलाह रखी वई केसर हे हुआ भाउ हा इहे वजन बि हे जनबी के थी हुआ हा जनबी मास्टर ॿी खां अॻे जेल में हुआ हा पोइ संग सां जेॾी महिल फ़कीर लोली में खणी हलिया हा खणी उहो पेंशन को ॻाल्हि करे जन इलाही खणंदा हुआ हा केसर केसर चांद पियो ॻाल्हि करे हा हा उहो ॻाल्हि पियो करे जेॾी महिल फ़कीर जो अची आया जेॾी महिल फ़कीर जो खणी आयो तख़्त ते बीह न सघे तख़्त ते रखियो कुर्सी हा कुर्सी ते फ़कीर वेठो पोइ हुन गले में फांसी वैसे जेॾी महिल फ़कीर खे कुर्सी ते विया ओॾी महिल फ़कीर टहक निकिरी वियो असांखे अलाह मुर्शिद जन्नत जी कुर्सी ॾिनी आहे हिते बि कुर्सी नसीब थी आहे हा जन्नत जी कुर्सी अलाह ॾिनी आई ऐं वरी ॿिया माण्हू ॻोड़ा ॿिया माण्हू बीठा ते मुंहिंजा हंसता आहे ते मुंहिंजो वरी अलाह मुर्शिद भला इहो जन्नत जी कुर्सी हमारे मिल गई मुंहिंजा बड़ा ॿार उहे पाचन फौजी जेके उहे वेठा आहिनि पोइ उन्हनि फ़कीर खे उते ई दफ़न कयूं पंहिंजे इमाम फ़कीर खे सेंट्रल जेल हैदराबाद में उते ई दफ़न थियो
वो समझी वो या फकीर मीरपुर में मोहम्मद यूसुफ मीरपुर में हाँ आए या के 4-5 गल जो है दो दो कोरी हो मुबारक कोरी हो हाँ बाबा नालो वठंदो ये हो के ये जगह वो मीरपुर में ये मीरपुर दो फंडे जमात कब्रस्तान के वने वो उसे हा माशा एटरा ही गाली भली हां नंढपण जेको गुज़िर से न हुते जेको विलायत में इहो थोड़ी सी विलायत कने पे भला उस वाला विलायत गए हुए है मैं डाल दूं अच्छा अब ॿुधा लेतरा अच्छा बाकी मामा ये सब नानू वेगला जो बम्बई का पड़ते हाँ वो सी बात मुलाकात मुलाकातें जी अम्मा सी हाँ उतरानो नाना जो घर है चोरबान पड़े उन लोग बिलार बन लो नाना जो घर है फकीर मामा ये जो घर है एक जगह छोड़ पर नानो रोज वीन लो फकीर और कचहरी कर तो कचहरी कर रात में कर दी से रात में हमने जो है तो खाली बापर लो सब कर दो आई फकीर चांके दखिन जो उते हाँ पैसा ही दुआ कर न रोज ना तो सूर छॾे तो मुझे साईं हिकिड़ी मैं पीछे नहीं कर सूर छॾे वञे वठी फकीर क्या करना वाह शरफ वाह शरफ वाह शरफ अमा अशरफ हाणे वरी भाकुर हुजे फिरानी मैं पीछे नहीं थी कासम खे सॾु करे चुकाए पोइ रोज़ा उन वक्त ही यार अमल थी वने ॻाल्हि त किराणी थी वई शइ ॿिए ॾींहं ते वरी आयासीं तो बात रात पे गया हम रात पे नाने ना गजी हुई तो फकीर मामा सिंह जो कसमा तो जी साईं जमाल थी नहीं भले हो साईं नानो माना कसम अब ये छोकरी हो जाए हम थोड़ा हो जा मारे के छोरी मगे दसे हो कहरा तो दसे ही तो नाने जो साईं नी माल कहीं बने नी माल को मगे दसे हो अच्छा नाने चले या फलां थींदो सुभाण कहीं बने ॿिए ॾींहुं वरी वञी शाम जो हुते वियासीं वो सुरो पत्थर हुआ न मुंहिंजे मथे में लॻा ऐं सुर लॻो उछलिया त फकीर रोजे मामा वो का समा चवंदी त तो मल ॾिस सुर पत्थर में जुड़े उन ॾींहुं मूंखे दसे वई अच्छा असां वटि वञी हुते ही बकरी तकड़ो अॼु किथे तकलीफ़ उन कैंप जो नालो पुछी फकीर गुरू जे हाँ भले ॻाल्हि ॿुधाए चांगो जे चांग फकीर ते नालो त मूंखे विसरी वियो आहे घणा जो नालो हुजे राजो चांग वो अची नाने वटि पनाह वरितई कसम वटि मां हले कसम कमानी वठो वहाँ कसम तो दिन वटि आएगा बाकाने स्कूल में नोट किया बोला ही गाड़ी हल्दी न लगी ये राजा वारी गाड़ी चलो कमानी गॾु वारो स्टेशन थोरी गाॾी छुटी आहे कमानी जो कसम वारा जी ॿाहिरि ॾिनो गाॾी हीअं रोकियां हिते मटा आहे का भूलिया तो वठी हलिया विया ये ॻाल्हि वरी समझी ये वरी सम्झा ये या ॻाल्हि वरी सम्झा याद है छोकरे जी बहाए का या ॻाल्हि थोड़ा सम्झा वरी राजो चांग जो लिगारी हुजे हाँ झूलेगारी अॻे रोड आहे अॻे रोड मां भॻो फकीर जी नाने वटि पनाह वरितई ठीक हा नाने वटि पनाह वरितई त भई मां कसम वठां पर छोकरे मां हा छोकिरो आहे तो बढ़िया मां आएगा माना करूँगा विलायत वो विलायत जगह की छुट्टी आ वो दिमाग में कसम बांधे कहीं हरी आऊँ गाड़ी रोकियां तो क्या मानो वो छोकरो जो गुरबल हो वो ये केडी स्टेशन से सियोरे मां पूछ किथा चढ़या अच्छा वो केड़ी स्टेशन तो गए संजोरे का या संजोरे सही वो ॿियो वरी संजाणी असांजा जीअर छा मारियो हाँ जीअर छा ॿियो हा मारियो असां संजाणी हा हो राजा यो बरून वारा में जाओ पोइ ॿियो ॿाहो वञे कहिड़ो उहो बि गॾु हो पोइ ॿाहिरि ज़ोर थियो ज़ोर थियो हिकिड़ो ॿाहो जेको सो
और नाने वरी बनावटन मामू फकीर संजराणी आयो नाने पंगो आए और जैसे थोड़ा पानी में काबले वासु और तो बांधे और हुकूमत जो जोरा ने मामू फकीर ही बांधा के कौन लींदस ये के छोकरा है ना ये मुख्य जो कसम संजराणी को डराओ जा हुकूमत है बल्ली दो फांसी चढ़ी ला हां केस वडा है ना सही सही वो फकीर कौन लेना वो फकीर भाई फांसी चढ़ी ला वो फकीर भाई संजराणी हां फांसी चढ़ी ला उन्हें नाला बताओ कौन लेना उन्हें जा नाला नाला मत कौन बोल ओके ओके नाला है जिस है ना बराबर याद कौन नाला अच्छा उते बम्बई में तव्हां घणो वक़्त हुते 80 ना पास से राजू हा अच्छा बेटा पास से बोला महीनो आयो या 15 नी आयो अच्छा हुनन सां मिली वरी पोइ वापस आया आओ वो वरी वापस आयो ना मुलाकात ते बोला रेलगाड़ी में आओ हा रेलगाड़ी में ए इन राजा रही जो ये रेलगाड़ी क्यों रेलगाड़ी वही नीर बुधानी हाँ। वो वरी या से पते हा या वरी पते हा पड़ते हा आओ अच्छा ये बड़ी वाले गाड़ी वाले बंद हुते जो मोहम्मद यूसुफ फकीर वारा हुआ न त इन मोहम्मद यूसुफ सां ॿिया पंहिंजी जमायत ॿुधे ॿुधंदी ॿिया बि माण्हू हुआ अच्छा उते फ़कीर मोहम्मद यूसुफ सां ॿिया गॾु केरु केरु हुआ पंहिंजे जमायत जा हुते कैंपन में कैंपन में बम्बई माना मूंखे यादि कोन्हे यादि कोन्हे न हू ॿिया घर हुआ सही न भला ॿिया हुआ सही हुते हा माण्हू हुआ ॿिया माण्हू हुआ अच्छा चंद माण्हू हुआ सही अॻिते फकीर हलियो हुते फकीर कंदा खीर कंदा हा भली दादा ॿियो वरी फकीर आयो हितां जो वियो हा उते वियो फकीर वियो हल तरीक़े जा फकीर खीर पिया वठण उन फकीर चयो हितां जो हाणे जेको फकीर मज़दूर जो लॻे कान हा मिस्किन माण्हू छा कनि पिया हा उन पंहिंजी हिकिड़ी में वठी फकीर वॾो आहे उन वठी में वठी पोइ अॻे हलियो वञे मतिलबु ॾिसो न मरीज़ जीअं सिकंदराबाद वारो कहिड़ो मरी वियो कान उहो पियो हुते मुलाक़ात ते नालो नालो कहिड़ो हुयो मतिलबु मतल हा मतिलबु उहो मकानी ॿिया मरी। हुते मानी खाधऊं उन्हनि खाधऊं त भाॼी हुई दाल जी चढ़ियल उहा दाल जी भाॼी चढ़ी त लॻो एॾा न्याण त फकीर लेखे चयो त हवा मार करे दाल सां छा खीर असण दरी चशम खणी परते ते पियो हली चयो अच्छा शुक्र आहे सही छा ही गलूला विझंदा हुआ पाणी में हाणे पीओ हा ए जेको उभरी पाईंदा उभरी पिया जमायत खे हा भैया लो असां घणो छो नालो उभरी असां कहिड़ो नालो वरी ॿुधायो हलो अलवाला चाचो मामू अलवाला जियाबाद वारो मामू मामू नालो कहिड़ो अलू अलू से नालो अलू असां जियाबाद हा जी जी हा वो ये गाल वजह थोड़ी गाल करूं लोड़ा असा लोड़ा ने अगली गाल करा वो पानी दा प्यारी पानी दा वो इंच करके दे यो पानी वो सजो नहीं हमारा गल को खा हा वो बाकी पानी दा त हर को करन झूठो पानी अंग्रेज है से पाइन जो डिबरी के जी हा नहीं पानी त हर को करन वो सजो नहीं हमारा गल को खा बाकी ना और लोड़े में वो और वरी क्या आयो तो खीर कोन हुजे ऐं वरी अम्मा वटि चयो मामा मूंखे ढकी पियो हले चयो मां तूं हल हूं आहियां भले ढकी भई चयो खीर थोरो ढकी वेठी मां वरी काए चयो मां ढकी मूं वापसि लाइ कोन वठी आयो मूं तोखे ढकी ॾिनी आहे ढकी बिछी हुजे जाम में वरी काए वञी आहे सम्झी विया हा जी 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 हा पोइ वरी काए वञी आहे ए कुर्ब हा जमा जा खीर ॾोहण लाइ नहीं जी बा वापस कोन वापस आ कोन इहो हाणे थी अवां जे खीर पियो हा अच्छा सूर्य भाषा जा घणा दार तव्हां किथां खां सूर्य भाषा जा घणा सूर्य भाषा दादू असां ॿ कयूं वठे अच्छा ए कुछ किथे किथे किथां किथां असां मंगल ते कई हा ऐं ख़ुशी विझी वेंदा हुआ हा ऐं समाज हीअ हलंदी हुई फड़ा फड़ा हाणे नज़र थींदो ऐं ॿी राति हिते कईसीं कोठीअ में दावत ते पंहिंजी छोकिरा वॾा आहिनि न थोरा वॾा
पोइ हितां पीसे में कमिशनर घुरायो नी बंगले ते वॾा में दावत थींदी आहे न इरिगेशन बंगले ते हा हिते घुरायो इहो पुछे तव्हां कहिड़ी जॻह ते माण्हू वॾा जिकर थिया वॾा जिकर थिया उन कमिशनर चयो वॾा ज़मीनदार इहे पंजाबी हा कॾहिं गॾु थिया और पाण में कोन आयो उन कमिशनर चयो सभिनि खे पीसाब अचे केरु बि उथे न उन्होंने पंजाबी में जो नहीं असांजो परे थी वियो न मुर्शिद आहे हा असीं उथंदासीं चई न ज़ोर सां कमिशनर चयो पीसाब आयो पीसाब आयो तो हाणे पंजाब में आगे कमिशनर थी वियो एतिरी हस्ती हुई न साईं हा हाणे पीछे चए तो असांखे घुरायो आहे की असां तव्हांखे नोटिस ॾिनो नोटिस जो जवाबु कोन मिलियो पाण चयूं अदालत खां वञी पुछ बिछो कोन पाण वेठा कोन चई अदालत खां पुछ वरी ॿ खां ॻाल्हाए पीसे जो पता फकी वराम जो लुटो हो पीरवश फ़कीर वारे नारे ते हा। नूरे ॻोठ खां वसण खां परे पासे हा हा पोइ फकीर पीछे मथां फिरी वरी आयो दावत खाईंदे इहा दावत वरी मूंखे हा। कंफर्म कर दी पहिरीं वारी जेका जिते कासिम फ़कीर वेठो हुई थी कासिम फ़कीर मां वारी इहा अच्छा हुतां वरियाम फ़कीर जो लुटो खाई दावत कहिड़ी ते आया दावत ॾे इहो कारखानो आहे न हा इहा पुठियां जी दावत हलंदी हुई कोठे वारी दावत कोठे वारी दावत सिजरे खां वरी जेको कारखानो आहे हा कारखाने जे साम्हूं उतरे पासे इहा कारखानो उतरे पासे इहा ॻाल्हि सही कई उतरे पासे उते उते हा पोठो हिते पोठो हिते इमाम फ़कीर कासिम फ़कीर जी पोठो पोठो हा इहो रिकार्ड पाण पियो आहे इहो हो कलेक्टर नवाब शाह जो जंहिंजो नालो हालफोर्ड मिलण आयो ऐं पंजाबी जेके आहे चौधरी आसिम वारा ओए। न आसिम जो पीउ अख्तर जो हो तालिब अहमद उन तालिब अहमद जो असीं तरह जा माण्हू आहियूं असीं ईअं कोन को जेको हा, असीं को इहा ॻाल्हि थिए हिसाब आयो त असीं बीहंदासीं हा। पर हुन चयो त तव्हांखे बीहणो न आहे सही उहो चौधरी तालिब अहमद हो टीं चक वारो जंहिंजे नाले ते तालियाबाद जो तपो आहे हा सही हा हा होयो अच्छा पोइ बि पिछले रुपए जे न आया दावत ते हा अच्छा उन जे मतलब भला दावतूं जमायत केतिरी ईंदी जमा छोड़ी हा छोड़ी जमा अच्छा उते छा बंगलो हो या तंबू न तंबू 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 अच्छा पाण छा ते सवार आहियो अॻे तंबू जो रवाज घणो हो सवार छा ते? न पाण छा ते सुवारो आहे कार ते कार ते कार अच्छा कार मोटर हो हुन ज़माने में हा मोटर पोइ उते हिकिड़ी राति रहिया दावत ते हा अच्छा उन खां पोइ पोइ ख़बर कान्हे अलाए कंहिंजी दवा यादि कान्हे अच्छा पोइ ॿुधायोसीं हुयूं पर यादि कान्हे पर हुते उन इलाइक़े में दावतूं घणियूं थियूं पंहिंजे कासिम फ़कीर जूं पहिरीं में या असीं न डालो हा असांखे दावत उहो ई यादि आहे हा दावतियूं ॿ टे थियूं आहिनि पर यादि दावत उहा आहे अच्छा हा हिकिड़ो इहो कि हू थोरो जेको न हिकिड़ो सही कोन अच्छा इहे सूर्य बादशाह जूं पिने कोट दड़ी जूं दावतूं थियूं हिते असां को ॼण यादि कोन्हे सूर पासे न ॿुधियूं हुजनि ॻाल्हियूं उहो यादि कोन अथव? वधीक कोन कोन यादि, हा। न, माना सूर्य बादशाह जूं दावतूं थियूं हिते ॿ टे हा इन कोठे में थी कोठे में ऐं पिने छट दड़ी जूं भला पीछे छॾी ॼणी हाणे ॿुधायो हाणे हा। 80 साल उमिरि हुई हा उहा दावत हिकिड़ी थी वञी पहिरीं में हा वारे उस्मान मरी के और ते हाणे थी ॿी बि थी भाई मरी में हा हिते हा इहे माना टी भाई बंगल में थी टी बंगले जी असांखे यादि आहे उहा टी असांखे यादि आहे ए पहिरीं वारी वरी उस्मान मरी दावतो कयो मोहम्मद उस्मान मरी जो सहटो ए हिकिड़ी ॻाल्हि अञा मूंखे पुछी ॾे मिसाल हू ख़ान फ़कीर बि असांजी दावत अकेले हुई इहा दावत भला उस्मान मरी जी या पंहिंजी पंहिंजी हुई अच्छा पंहिंजे पंहिंजे तरीक़े जी हुई या पंहिंजी दावत हुई पंहिंजी दावत हुई कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि पंहिंजी न हिते भला उस्मान मरी जूं दावतूं थियूं छा न न छट दणी पासे वक़्तन पोइ समझ दावत कोन छटदणी जे दौर में न हा अच्छा पोइ समझ में दावत थियो कोन बचल जो मुखालिफ़ हो हा 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 और संगत बचल ई हो हा हा वरमानी हो हा, वरमानी हो पर हुन मुखालिफ़ हो हितां में हूं काई लो कराची ॾेई हो हुते खीर जे लाइ हा असीं अॼु हुनखे बनी कयो साल ॿ साल मूं बनी कई पोइ इहे ख़र्चा ते निकिरंदा हुआ पोइ ॻाल्हियूं कंदो हो साईं विष्णु बादशाह मूंखे चयो त मां चवां बि बचल खे हथ न ॾिजो उहो बचे ई संगत हा हा उहो बचल ॾींदो हीअ रस्तो त भला मुंहिंजो बचल रस्तो छॾे वरी ॿियो रस्तो ॾींदो हो
पचास छो हा हा वरी ॿियो रसो ॾींदो हो कोई कोई उस्मान वरी वॾी मथा पान ॾींदो हो मथा पान ॾींदो हो ॿियो जेको न हू जेको सवेल सम्झण जी कोशिशि कईसीं हाणे खानो फ़कीर जेको आहे लाश उहो वठी आया माइट हाणे तूं अचो की टूर में ख़ासकरी वटि पहिरीं उते आयो त उनजी जनाज़े नमाज़ उहा किथे थी उन वक़्तु संजाणी हेॾी माउ ऐं संजाणी किथे वेठल हा जो अच्छा किथां जनाज़ो खयो अच्छा खान मोहम्मद फ़कीर खे जेको आंदो था 8 में तव्हां खणी आया उन टाइम ते हिते वेठल हुआ पंहिंजा मां हा हिते वेठा हुआ हिते खटे में कोठे कोठा कोठे कोठो हा कोठा कोठो हा त केरु केरु हुआ पंहिंजा वेठल हुते अल बजाए वारा हुआ फ़कीर मंद वारा हुआ ऐं ताजू वारा हुआ अच्छा हे ॿ टे पारा हिते हुआ सही हा न वरी छा एॾे पोठे जी ते दावत ते उते या न न न सही बिटू लिख रहा है ये हिते थी ये जेते हिते ये मठार मंगरे जगह का ना जगह हा, हा, हा। ये ओरिया के ये ओरिया हिते ते हींअर वेठल नहीं हो तो वेठो आहे त मां इहो जनाज़ो खानो फ़कीर इते थियो हा। इते ई खयो अच्छा जनाज़ो बि हिते थियो न न जनाज़ो मुक़ाम ते थियो अच्छा जनाज़ो मुक़ाम ते थियो जनाज़ो मुक़ाम ते थियो नमाज़ कंहिं पढ़ाई को अच्छा भला निमाज़ कंहिं पढ़ाई ख़बर कान्हे यादि कोन्हे अची नंढा छोकिरा नंढड़ा अच्छा उते जेका थी माना मुक़ाम ते पंहिंजा कहिड़ा कहिड़ा फ़कीर उते हुआ ऐं ॿिया जमायत जा जेके आहिनि असां यादि कोन असां नंढा नंढा हुआ वरी हिते ई असां चिठी यादि कया फ़कीर जो मुंहुं खोलियऊं न त वली मोहम्मद कोठे जो पीउ हो हा हा पोइ लास्ट ते मिठी हूंदियूं आहिनि वाली मन फोटे पी हा। संजराणी मिठी हूंदियूं आहिनि हां राति के टाइम वरी कुझु राति चवे थो राति। अंदाज़न टाइम करो राति हुई राति 8 9 10 तक़रीबन टाइम कहिड़ा 9 10 8 अठे नवे जो 8 9 इशा खां पोइ इशा सही ठीकु आहे ऐं ऐं ॿिया इहे फ़कीर जेके शहीद जेके इहे राणा मरी वली मोहम्मद सफ़दार ते खेत जाट ते ॻोठ जेको थिया आहियो इहो कीअं आहे भला इहो इहे फ़कीर हा हिते जे फ़कीर आहे त इच्छा शही आहे हा हिते जे फ़कीर हुआ त हिते हिकिड़ो बबर ॿ दोस्त हा उन पैसा पैसा ॾिनऊं फिर वञी असांखे कपिड़ा वपड़ा वठी आहे उन वञी ॻाल्हि कई वाइणे सां तीरथ वाणी हा तीरथ में तीरथ वाइणे सां कई ॻाल्हि ऐं तीरथ वाइणे वञी ख़्यालु कयो पोइ ख़बर कान्हे भई पूरी करो वञी वई पोइ पढ़ाई करण मुक़ाबिलो हलियो पोइ शब्दार पंहिंजे खे चवंदा हिते गोली लॻी हाणे राणी जो मूंखे भरियो ॾींदो ऐं धकायां पोइ यारी बंदूक राणो कियो राणो मरी यारी बंदूक ते विढ़ंदो रहियो 11 गोली लॻी वेंदो रहियो वाह राणो मरी पंज हार निकिता हां 5 हार निकिता दिलि जा हा पोइ राणो मूंखे यादि आहे हिते नाने वारा वेठा आहिनि कोठे ते भॻल हुआ ऐं उन थोरो हुयो मामे मूंखे 16 आना ॾिना ऐं मूं भॻल रूपो थियो गाज़ी हुर गाज़ी हुआ वो शुभ हुआ मूंखे खजी ॾिनई हां रुपयो हां 16 आना पोइ वाचर राणो तां वाचर तां टिपियो काठी भॼी पई आहे मूंखे यादि आहे वॾो दरो थुल्हो काठी काठी भॼी पई हां हा हाणे वरी हू पंहिंजा पक कर हिकिड़ो राणो मरी उते शहीद थियो हिकिड़ो सूबदार संजाणी शहीद थियो ॿियो कादिर बख्श कादर बख्श राजो कहिड़ो कादिर बख्श संजराणी टे कादर बख्श संजाणी हो ऐं हिकिड़ो हा ॿिया शेर मोहम्मद बा सफ़दार हा राणो मरी वली मोहम्मद वली मोहम्मद कादर बख्श कादिर बख्श कादर बख्श ये 4 ॿियो पंजो बबर मंगलो मंगरियो हो पंज पंजो उन्हें नालो कोन थियो मंगरे जो न इहो पट पुछीस कहिड़ी जॻह ते इहो कहिड़ी जॻह ते थियो हितां आहे माइदे ते हितां अच्छा न ए जेको ही वाणी वारो ॻोठ न ही चवंदा इहो जेको खेतो जाट आहे हिते किथे थियो ओते 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 हा फ़कीर में कपिड़ा धोता पे उते ओते ओते होते ओते खेत जाट खां वरी पासे हा हा ओते हिते मुक़ाबिलो थियो इहो हा अच्छा इहो जेको अथई राणे मरीअ जी ॻाल्हि करे इहो इन में उनजो मिलिट्री में जेको विरोही हो हिकिड़ो हां उन खां मीरी इंटरव्यू वरितो उन पाण ॿुधायो कि हिकिड़ो हमरा जेको असां माना वॾी फाइट कई माना हल राणो मरी जेको हा उहो पाण चई पाण जो दलेरो माना जो मुखालिफ़ हो माना
राणो मरी किथे कहिड़े मां कहिड़े ॻोठ जो पुछीसि घणनि गांइ कोठी भर में वो संदो सघे भूंगर भूंगर मरी या हू ॿियो ॻोठ जेको सर के न कहिड़ी नंबरनि मां हो मकाणी या घाराई ना घर आई न मैं कहीं घर ही कोन हू रेस वॾा जेके आहिनि न भूंगर मरी यार ॿियो परियो परियो ॻोठ जो वॾो रेस जे घर में सर उन ॻोठ जो अच्छा उन बोल अच्छा ही पकड़ मारे हुन मां राणे मरी हाँ चलो बाटू खास के हैं चलो अच्छा तमाम स्लो सही वो जने इता मन में के मारी अली मोहम्मद के हाँ उते हाँ हाँ उते अच्छा उन्हीं में केर केर वाजे वली मोहम्मद के मारण वाले को ना उते घना मानवा हाँ घना कुछ नाला ना याद को ने घना उते या में बाल उते साइड पे कयूं तो मस्जिद आए पर हाँ बोला साहब के कहना जो कुछ बोले मस्जिद में नमाज पढ़ना चंदा हाँ तो फकीर गाना दा 15 हुआ बोले को जो मानो जो जंगल दे दो ना हाँ तो जल जाया हाँ तो जमाने में आगे टाइम दिया है जो करो है ना हाँ बंदू मारे करो वो जल्दी थी वो नहीं भी थी वो हाँ वो 40 साल के दहे बजे नहीं जो जमाना जवान और राम मरी सुलो वो घोड़े जो मैं चाहूँ वो अभी बड़ी लेट आएंगी हुई हां और जनसा पी रखा जो हाँ पी रखा वो तो जमा हो गया वो जमा का को के डालो माना रूप पर सी जो रावण मरी ने मेन हो मिले भी हाँ ऐं उन में वाला उन्हनि जा घणा माण्हू मुआ हुते कंदा वो जेके मर जेके फिर मारे जा 4 संगे याद आई हा 3 पुट वले रे तो उन जा अली मोहम्मद जा हाउ अली हैदर जा भा हाउ चोथों पान सही चौथों पाण चोथों पान नमाज फजर वारी हुई फजरानी में हा हाउ हा हाणे थोरो आख़िर में ही पंहिंजो कासिम फकीर दरवेश हो न इन जी थोरो शिकिल शबी जे बारे में पुछे तो कद काठ कीअं हो ॾाढी रखियल हुई मुंहुं मुहांडे में इहो थोरो पुछ भला जेको कासिम फकीर आहे उहो तबियतनि कीअं आहे सना 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 डिगो हो डिगो डिघा भला संजनाणी अस में थोरो बिंदरा 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 जर्मनी हो दरमियान जर्मनी ये आवाज थोड़ो हीट भी भवे हीट। हम हाँ। ते चलो ॾाढी सुवाई करी अची सुवारी भला ॾाढी गाड़ी ॾाढी सुवारी गाड़ी से हा पछाड़ी गाड़ी से पछाड़ी अच्छा गाड़ी गाड़ी ॾाढी ॾाढी हा मेहंदी रंग कंदो पछाड़ी पछाड़ी हाँ से 70 साल की उम्र में वफात किया 1940 के फाइल में भैया उन्हें 70 साल में कासिम ही पंहिंजे इमाम बख्श फकीर जा वॾा वॾो पुछी इमाम बख्श कीअं हो कद काठ इमाम बख्श कीअं इमाम बख्शी ते ये है वो मेरे कितनी ये अंदाजा ना ये इमाम बख्शी शादी थे नहीं भला मारो जो हाँ वो शादी बचा दो फकीर जी हुई असां गांधी हाँ वो शादी हो फकीर जी अच्छा हिकिड़ी छोकिरी का मां आहे ममजी फकीर जी हाँ उहा धीउ फकीर जी हिकिड़ी हुई ऐं मां वेठे उहा हिकिड़ी धीउ हुई फकीर खे अच्छा इमाम बख्श जूं चए थो शादियूं ॿ हुयूं ऐं पर न्याणी हिकिड़ी हाँ। जेका मोहम्मद अली फ़कीर जी मां मां वालिदा हा वालिदा हा इहो थोरो वरी इहो पुछी उहो कद काठ में मुंहं में कीअं हो उमिरि कहिड़ी ॾाढी हुई रखियल हुई कोन रखियल हुई इमाम बख्श फ़कीर शहीद जी इमाम बख्शी की फकीर की जगह उम्र तकरीबन कद काठ सन अच्छा ओसड़ो कद जो सही वञे हाँ पर तबियत सन सन हो ॾाढी रखियल हुई ॾाढी ॾाढो इमाम बख्श खे बि रखियल हुई हा इमाम बख्श खे इमाम बख्श ॾाढी ॾाढी बहुत बड़ी ॻाल्हि आहे रोज़ इमाम फ़कीर वरी ॿ माण्हू ॿिया हुआ और कणिक वधी हिकिड़ो फ़कीर मांबेकर ॿियो फ़कीर जो घोड़े जो साइंस राणो खशकरी हो माण्हू ख़ुशि कयो घोड़े जो हा सेंस ऐं ॿियो हो कहिड़ो ऐं टिनी कणिक वधी हिकिड़ो माण्हू दोस्ती भाई उहो आयो भई आयो पोइ फ़कीर इमाम खे चयो मतिलबु के वञो के ख़ैरात वठी ॾे पाण टई बि वंदा ऐं ॿिया काणो तूं ॿिया काणो तूं ॿियो काणो मुंहिंजो हज़ार काणो पाण टई जा कणिक टई हंधा बीठायो हुनखे ख़ैरात वठी ॾे त वञी हलियो
कुझु खां वञी अॻिते उहो बि बेकार उनखे वछड़ो अचे त फ़क़ीर जो वटि वेही करे सही पंहिंजो भाउ आहे सही पंहिंजो भाउ आहे न हो वाक़ई ही हो छा हाँ ते अखि जे हवाले सां हाँ अच्छा मूंखे सम्झाए कीअं इहो अकबर कीअं ज़ाया थी कहीं इमाम जी फ़क़ीर थी लाया कान्हे अनलख फुल्लो अच्छा फुलो अणलख फुल्लो हो ख़ैर ख़ैर हाँ फुल्लो हो अनलख अणलख फुल्लो उन इलाज कोन आहे अनलख हो ठीकु आहे अल्लाह अल्लाह करे ख़ुशि आहियां बात ऐं ॿिए जेके वारा ॿारिया ने जेको हिकु महमद को जेको हिकु महमद को जेको उमर खान फ़क़ीर वाले ये बंगले ताईं काथो हा अब हे कहिड़ा पहिरियां वक़्त जी ॻाल्हि आहे पहिरें वक़्ति ॻाल्हि आहे पहिरियां वक़्त जी ॻाल्हि आहे असांखे यादि कोन्हे थोरी थोरी यादि हाँ थोड़ी जेका यादि आहे ॿुधायो हो मोहम्मद जो अजमेर कर थियो हाओ मोहम्मद जो पीउ हो कन बजी थियो हो पीछे माता जल्दी हो नगर बंद सूर्य बादशाह हाँ वो के यो मुलाकात वो के थोड़ा मुसलमान जिन सदाई हिसाब के हैं मुरीद थी गए वो पीछे पान को बात करे जब पान आया तो पीछे मगर जमात खतर को पैसे नहीं जरूरत था जो मानो था वो नाने लगा पकड़े पीछे बाता वो कसम मन हफ्ते में बंदू लख मारे अची मारो जमात न किया हे फिरियो अच्छा आज़मत तो थी हो ने आज़मत तो थी हो मैं छोकरा दी हे फिरियो वो पीछे शक्ति हो जाए रही ये फूकी से दिखाई वसन सूर्य बादशाह वो मरवाना लोग नहीं रखो ना और रत्नागिरी जेल में वो तो सख्ती थी हुई बादशाह न पोइ हुते जेके घणा माण्हू मारियूं हुते मोहम्मद खे ख़बर कान्हे याद कर छा त मोहम्मद जेको आहे फ़क़ीर मोहम्मद यूसुफ जी भेण परिणियो मोहम्मद जेको आहे फ़क़ीर मोहम्मद यूसुफ जी माना भेण परिणियो कने बाकी फकीर मोहम्मद यूसुफ जी फकीर हो गया हा वो छोकरी जान थी वही हा जान थी वही पीछे बादशाह सूर्य बादशाह चयो वञी सूर्य बादशाह खे ॾियो सही भेण सां कन का करे छॾ सही पोइ फकीर भेण खे अलीमन मल खे घुरायो अलीमन खे चई जो फकीर सां आहे ऐं माण्हू वठी आयो उन निकाह कयो मामी धी हुई फकीर इलाज हो पोइ चई मूंखे ॾियो हाणे तूं नंढो पोरो आहीं सूर्य बादशाह चयो पंहिंजो पोरो आहीं ॿियो को पुछो पोइ वरी छोकिरो वठी आयो पोइ उन सां निकाह कयूं पोइ उन खे लाल मारे छॾियो उन्हें नालो छा हो मोहम्मद मारे जो पुट जो नालो उनजो नालो छा हो पंहिंजो जंहिंखे ज़हर ॾेई मारियो मोहम्मद जे पुट जो मोहम्मद जे पुट जो ही मारियो जेका फकीर ही ॾींदी न हा, हा। मुंहिंजे मुंहिंजे घर में हा उन छोकिरी जो घर ॾिनो छोकरी के न्याणी छोकिरी पर जो अच्छा माना पोइ त सूमर फ़क़ीर जी भेण हूंदी अथई पोइ वञी फकीर मारायूं पोइ ही सूमराणी पोइ जी भेण फकीर माना मारायूं न न वो फकीर मारा न्याणी न्याणी हाँ? धी न्याणी धी हा धी ॾियरियूं ऐं ॻाल्हि सही थो चए जंहिं वक़्तु किसी चए थो जेको हाणे माण्हू शादियूं करायो माण्हुनि जो माण्हुनि जो पोइ त उहो मां भाॼी ॻाल्हि आहे माना यार ज़हरी हूंदी 41 42 ॻाल्हि आहे 40 41 सही पोइ इन्हनि में हिकिड़ो चयो अहिड़ो हो जो मोहम्मद महर जो पुटु पोइ चवंदा पोइ शायदि हीअ हेठि जेके नाला अली मोहम्मद ॿिया जे करे ख़्यालु अहिड़ो को नालो उन वक़्तु हो पोइ उन सां शायदि परिणायूं पोइ पछाड़ी पोइ हो जेको चवंदा न हिकिड़ो बुरके वारो माण्हू हो जेको अची वरी माण्हू ते हथु रखंदो हो त उनखे फांसी ॾेई छॾींदा हुआ पोइ उन खे पोइ हलाए छॾियो उहो माण्हू उहो साॻी हो अली मोहम्मद अच्छा जेको बुके वारो माण्हू चवंदा जेको अॼु शादियूं ॾींदो हो उनखे उहो फांसी कहिड़ो ॾियो। बुरको पाए अची हुरनि ते शादियूं ॾींदो त ही उहो इहो ई हुयो मोहम्मद रहीम मोहम्मद रहीम पाण मोहम्मद रहीम इहो इन वॾो भाउ अच्छा पोइ घुमाए पीउ छॾियो। जो मोहम्मद हो न हा मोहम्मद पीउ हो इहो न हिकिड़ी ॻाल्हि अञा असां सम्झा कोन आहियूं जेका तव्हां चयो त फ़क़ीर मोहम्मद यूसुफ जी जेका न्याणी हुई उहा कंहिंखे ॾिनल हुई
उहा पीसे भाषा पीसे भाषा खे ॾिनई फकीर विलास हुजे हा पीसे जो ऐं कंहिं माइट सां निकाह करे छॾई सही पोइ पीसे भाषा जो खाइण वारो माहिर घुरायो हा माहिर हा चई माण्हू अचिया फकीर जी निंगी सां निकाह कयूं त उन जो मूंखे ॾियो अच्छा मूंखे अली मां चयो त मूंखे सही, इहो सही। हा ठीकु पीसे आहे हा भाषा जो तूं पोड़ो आहीं हा पोइ छोकिरो अचे उन सां निकाह कयूं उन्ही जो छोकर हा पुट खे अली अली मुंहिंजे पुट खे ॾिनो अली मोहम्मद अली मुंहिंजे पुट खे पीसे ॾिनी न मोहम्मद जी फैमिली में बि ॾिनल हुई हिकिड़ी अली मोहम्मद जो त उते 3 बारजी आहे हिकिड़ो बचो अली दर ॿियो त को पुट कोन हो अॻु जी ॻाल्हि आहे अॻु जी ॻाल्हि आहे अॻु जी ॻाल्हि आहे हीउ पुट इन सां मारिया इन था न हा हा इहा अॻु जी ॻाल्हि आहे न मारियऊं तूं जेका चुगली आई फ़कीर मोहम्मद यूसुफ वारनि ते जेका अली मोहम्मद चुगली आई हा उन्ही जे पलांद में मारियऊं उन्हनि हा खे पलांद में मारियऊं उन्हनि खे कंहिंखे ही जेके उनखे अली मोहम्मद खे अली मोहम्मद जा पुट जेके हा उन्ही खे तो पलांद में मारियऊं हा पलाद हा, हू पलाद, हा। पलाद में मारिया हा। हा पोइ वरी सघे था अञा बि जमा जो रोड हो ऐं चई अञा असांखे खपे पोइ माई जॻह मलुक जे घर में रहमत हा या उन्हनि जी पोइ इहा पोइ उन फ़कीर ॿ माई सुबुह ॼण अहिड़े में ॾिनी हो हिफ्ज़े में इहा सही सही बाक़ी बसी संग साड़ियूं अलीअ जी भेण हुई उहा अली दर में हा इहो उनमें या नंढ में ॾिनो पोइ परचा थियो हा ॾंड में ठीकु आहे फिलहाल काफ़ी आयो ठीक है आई को सेव कर सेव यार क्या अल्लाह करी कल वारी वीडियो ॾाढी ज़बरदस्त डिलीट थी गई सेव कर सेव तूं पाण कर सेव पाण कर